न्यू सईदाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त प्रेस क्लब जे अॻियां केबल नेटवर्क जे ऑपरेटरनि जो केबल ऑपरेटर मोहम्मद सुलेमान सोलंगी, असगर सोलंगी ऐं अमीन सोलंगी जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो स्टेशन रोड ते थंभे ते चढ़ी केबल कनेक्शन लॻाइण दौरान केबल मैकेनिकल गुलबहार सूमरो खे इक़बाल राजपूत ऐं संदसि पुटनि शहरियार राजपूत, शाहनवाज़ राजपूत तरफ़ां थंभे तां हेठि लाहे लोही शीखनि सां मारकुट करे खेसि रतो छाण करण जा इल्ज़ाम आहिनि। मुज़ाहिरो कंदड़ मीडिया खे शिकायत कई आहे त रिपोर्ट दाख़िल कराइण जे बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। केबल मैकेनिकल गुलबहार सूमरो खे स्टेशन रोड ते केबल कनेक्शन लॻाइण जो कमकार दौरान इक़बाल राजपूत उर्फ़ बालो राजपूत ऐं संदसि पुटनि शहरियार राजपूत ऐं शाहनवाज़ राजपूत तरफ़ां थंभे तां हेठि लाहे लोहनि शीखनि ऐं लठनि सां मारकुट करे रतो छाण कयो आहे। रिपोर्ट दाख़िल कराइण जे बावजूद पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हिननि वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह, IG सिंध, SSP मटियारी खां मुतालबो कयो त जवाबदारनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। उन जा पुट जेके आहिनि तमामु निहायत ख़तरनाक माण्हू आहिनि ऐं अॼु खां कुझु वक़्तु पहिरियां हिकु ग़रीब मिसकिन माण्हू खे उनखे बेदर्दीअ सां क़त्ल करे उनखे फिटो करे वियो। अॼु हिन गुलबहार सुमरे सां थंभे ते कमु कंदड़ हो नेट जी तार विछाई पे उनखे थंभे तां लाहे इनखे इंतिहाई घणे खां घणो तशदुद कयो वियो। दौर में नेट पंहिंजो सिस्टम चालू कयो आहे। ऑलरेडी हिते ॿ सिस्टम पंहिंजो हलनि पिया। हिकु सलीम रिंदे नाले सां आहे जेको शरीफ़ माण्हू आहे ऐं ॿियो सिस्टम जेको आहे शहर राजपूत जेको इंतिहाई गुंडागर्द माण्हू आहे। हुनजो पीउ, हुनजा ॿ भाइर, मुंहिंजे मज़दूर सुबुह साण जेको पंहिंजो कमु पिए कयो। असां सेकंडनि मां वायर खणी आयासीं ज़ाहिर लाशारी खां जेको असां वटि प्रूफ आहे। असांजे कूड़ा इल्ज़ाम पंहिंजो हणी त असांजी तार जेका हिननि चोरी कई आहे। असांजो प्रीवियस रिकॉर्ड सईदाबाद शहर में मौजूदु आहे। असां इहे कम न कंदा आहियूं। बेवाजिबी करे हिनखे मरण जहिड़े हद ताईं हिनखे मार कढी विया आहिनि। असां थाणे ते विया आहियूं और असां खां पहिरियों हुते पहुची विया आहिनि। MC वग़ैरह असां कटराई आहे। असांजो मुतालबो इहो आहे त हुन ज़ालिम खे उनजो जेको पूरी गैंग आहे उन्हनि खे लाकअप कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।